अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं नौजवाननि जे हवाले सां। कंहिं बि मुल्क जी तरक़ी ऐं उन वाध वीज में नौजवाननि जो तमामु घणो हथु हूंदो आहे ऐं जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे पंहिंजे नौजवाननि खे हर फील्ड में उनखे अॻियां वधाइण जे लाइ सहूलियतूं फ़राहम कंदा आहिनि, जंहिंखां पोइ उहे मुल्क तरक़ी कंदा आहिनि। असां वटि अगरि नज़र विझूं पाकिस्तान में त 64% खां वधीक जेके आहिनि नौजवान हिन मुल्क में रहनि था, पर बदकिस्मती सां इन्हनि नौजवाननि खे वधीक तरक़ी ॾियारणु, उन्हनि खे उन्हनि जी वाध वीज, उन्हनि जी ज़हनी सलाहियतनि खे वधाइणु या वरी दुनिया जी लेवल ते उन्हनि खे दुनिया में मुख़्तलिफ़ जेके मुक़ाबला थियनि था उन्हनि मुक़ाबलनि में हिसो वठण जे लाइ जेके क़दम खयां वेंदा उहे नज़र नथा अचनि। जेतोणीकि जो पाकिस्तान में ऐं सिंध असेंबली पारां जेको आहे नौजवाननि जे लाइ पॉलिसियूं बि डिक्लेयर कयूं वयूं आहिनि। उन्हनि पॉलिसियुनि ते अमल दरामद करण जा तमामु घणा इशूज़ आहिनि, पॉलिसीज़ आहिनि ऐं उन्हनि जे लाइ बजटिंग बि थिए थी, बजट बि रखिया वञनि था नौजवाननि जे लाइ ऐं उन्हनि जी जेका नौजवाननि जे लाइ ख़ासि तौर ते जेका वज़ारत आहे उहा बि कमु करे पई। पर बदकिस्मती सां ॾिठो इहो वियो आहे त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि असांजा सिंध जा, जेके ख़ासि तौर ते पुठिते पियल इलाइक़ा आहिनि, उन्हनि जा नौजवान इन्हनि सभिनी सहूलियतुनि खां वांझायल नज़र अचनि था। खेनि कंहिं बि क़िस्म जी जेका सहूलियतूं नज़र नथियूं अचनि, जंहिं करे उहे नौजवान केतिरा बि टैलेंटेड छो न हुजनि उहे पुठिते पियल आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे इन फील्ड कंहिं बि फील्ड में जेको आहे अॻियां वधण में तमामु घणियूं मुश्किलातूं थियनि थियूं। अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु जो जेको नौजवान आहे सिंध जो, ख़ासि तौर ते उनखे केतिरा चैलेंजिस आहिनि, कहिड़े क़िस्म जा चैलेंजिस आहिनि ऐं गवर्नमेंट लेवल ते उन्हनि जे लाइ छा थी रहियो आहे। असांखे जॉइन कयो आहे शहज़ाद बजीर साहिबु, समाजी अॻुवान आहिनि, उन सां गॾु लीना ख़ालिद साहिबा आहिनि, समाजी अॻुवान आहिनि ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि जे इशूज़ ते कमु कनि था। साईं, तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। शहज़ाद साहिबु, तव्हां खां शुरू था करे वठूं। की पिया ॾिसो त अवल त अगरि असां पंहिंजी यूथ जे मथां नज़र विझूं त ज़ाहिर आहे यूथ तमामु घणी एग्ज़िस्ट बि करे थी ऐं उन्हनि में असांजी जेका पाकिस्तान जी ऐं ख़ासि तौर ते सिंध जो जेको नौजवान आहे, दुनिया जे कंहिं बि नौजवान खां घटि न आहे, टैलेंट आहे, पर असां वटि सहूलियतुनि जो फुक़दान आहे, असां वटि जेके तमामु घणा चैलेंजिस आहिनि। हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कजे त अॼु जो जेको नौजवान आहे उहो कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस फेस करे पियो? थैंक यू फ़हीम साहब। जी तव्हां पहिरीं ज़िक्र कयो त पाकिस्तान में सभ खां वधीक पॉपुलेशन नौजवाननि जी आहे, 64% खां वधीक पॉपुलेशन नौजवाननि ते मुश्तमिल आहे। पर जेकॾहिं असां ब्रॉडर लेवल ते ॾिसूं त नौजवान अनेक मसइला जेके आहिनि उहे फेस कनि पिया ऐं उन में सभिनी खां अहम मसइलो जेको असां फील्ड में कमु कंदे असांखे नज़र अचे थो उहो अनएम्प्लॉयमेंट जो आहे। नौजवान पंहिंजूं डिग्रियूं हासिलु कनि था ऐं नौजवान मोस्टली ग्रेजुएट थियनि था हर साल, पर कंहिं न कंहिं तरीक़े सां हू पंहिंजे जॉब खे अवेल नथा करे सघनि। उन पोयां मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि। हिकु इहो त करंट जेके मार्केट ट्रेंड्स आहिनि उन ट्रेंड जे मुताबिक़ हुननि हू पंहिंजा स्किल डेवलप नथा कनि। चाहे हू पंहिंजो एग्ज़ाम क्लियर कनि था, ग्रेजुएट थियनि था, लेकिन मार्केट में जेके करंट स्किल्स आहिनि उहो मिसमैच थियनि था ऐं उनखां अलावा गवर्नमेंट जे तरफ़ां बि अहिड़ो को बि मैकेनिज़म डेवलप नाहे थियल जंहिंसां हू पंहिंजे मार्केट में जेके जॉब्स आहिनि या किथे अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहो अवेल करे सघनि। ऐं उनखां वधीक जेका मूंखे हिन वक़्तु नज़र अचे थो त नौजवान आइसोलेशन जा शिकार वधीक आहिनि, सोशल आइसोलेशन आहे अनएम्प्लॉयमेंट जे करे ऐं पेरेंट्स जो जेका पेरेंटिंग वारो पहिरीं निज़ाम हूंदो हो, पेरेंट्स ऐं जनरेशन गैप तमामु घणो हींअर अची वियो आहे। नौजवान तव्हां ॾिसंदा अॼुकल्ह होटलनि ते आम जॻहियुनि ते जेकॾहिं वेहंदासीं त डिस्कशन उन्हनि जी मोबाइल यूज़ेज ते हूंदी, इंटरनेट ते असां छा कयो, नेगेटिव उन्हनि जी जेका वाइब्स आहिनि उहे वधीक क्रिएट थियनि पियूं। ऐं इहो हमेशह जी तव्हां सवेर ज़िक्र कयो त जंहिं बि मुल्क खे अगरि तरक़ी ॾियारणी हुजे त उनमें नौजवाननि जो रोल अहम हुजे थो। त गवर्नमेंट तरफ़ां बि एतिरा जेके मेयर्स आहिनि उहे प्रॉपर न पिया वरिता वञनि। इन खां अलावा जेकॾहिं पाण वुमेन जी ॻाल्हि कयूं त जेंडर इनइक्वलिटी बि वॾो हिकिड़ो ख़ाल पैदा थिए थो। ॻोठ लेवल ते जेकॾहिं पाण ॾिसूं त उन्हनि जी एजुकेशन जा तमामु घणा मसइला आहिनि, क्वालिटी एजुकेशन आहे कोन। हालांकि हिकिड़े रियासत जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हू 5 खां 16 साल जे हर ॿार खे मयारी तालीम ॾे, फ्री में तालीम प्रोवाइड कई वञे। पर जेकॾहिं असां पंहिंजे रूरल एरियाज़ में ॾिसूं था त लेक ऑफ अपॉर्चुनिटीज़ आहिनि, क्वालिटी एजुकेशन आहे कोन। त इहा जेके मल्टीपल चैलेंजिस आहिनि नौजवान जेके फेस कनि पिया, इहो ई कारण बणिजे थो त नौजवान कंहिं न कंहिं तरीक़े सां मुसबत इंगेजमेंट नथा वठी सघनि। ऐं हिकिड़ो अहम जेका सवाल मूंखे जेका नज़र अचे पियो त नौजवाननि जी कंहिं बि डिसीशन मेकिंग में उनजी शमूलियत आई कोन्हे। हाणे उन में जेकॾहिं तव्हां ॻोठ लेवल ते ॾिसंदो, इवन घर लेवल ते ॾिसंदो त नौजवाननि खे इम्पोर्टेंस नथी उहा ॾिनी वञे। असां जेकॾहिं डेवलपमेंट सेक्टर जा माण्हू सोशल सेक्टर में कमु कयूं था त जेकॾहिं असीं बि नौजवाननि खे एज़ ए बेनिफिशरी ट्रीट कंदासीं त हू
क्रिएटिव न थींदा, हू एज़ अ पार्टनर उन कंहिं बि कम में हू हथ न वधाईंदा। त नौजवाननि खे डिसीजन मेकिंग में शामिल कजे। अगरि जेकॾहिं बजटिंग जी ॻाल्हि कजे थी त हाणे हिन जून में बजट नहीं रिलीज़ थींदी, त तव्हां असां सभु ॾिसूं था त कंहिं बि बजटिंग वारे प्रोसेस में यूथ खे शामिल न कयो वेंदो आहे। जंहिं मुल्क जी आदमशुमारी 64% हुजे उनखे तव्हां एक्सक्लूड करे छॾियो त बजटिंग में, बजट जे प्रोसेस में ऐं उन्हनि जी प्रॉपर इंगेजमेंट में, त मुंहिंजे ख्याल में इहो फुक़दान वॾो आहे। अगरि जेकॾहिं हिन ते पंहिंजो गवर्नमेंट ऐं जेकॾहिं सिविल सोसाइटी जा इदारा सीरियस न थिया तो हिकिड़ो वॾो ब्रेक थ्रू अची सके तो नेगेटिवली। तमाम ज़ाहिर है जेके शयूं हैं, ज़ाहिर इतना नुकसान हो जाता है इस तरह से अगर देखें, क्योंकि हमने अगर हम नज़र डालें जो हम बैकवर्ड्स एरियाज़ हैं उस वहाँ के जो नौजवान हैं वो जो शहरों के नौजवान हैं उससे ज़्यादा मुतासर हैं इन चीज़ों से। उनको जो है किसी जो सहूलियात के फुकदान है, तालीमी निज़ाम उनका। आप क्या समझती है कि अगर हम बात करें मीरपुर खास की, सांगड़ की, उमरकोट की या किसी और ऐसे डिस्ट्रिक्ट की जो शहरों से दूर हैं, वहाँ क्या चैलेंजेस नौजवान फेस कर रहे हैं? इसमें हम एक डिस्ट्रिक्ट और थरपारकर भी शामिल कर लें, क्योंकि ये सारे थरपारकर एक बड़ा अहम डिस्ट्रिक्ट है। बिल्कुल। और वहाँ के नौजवान जब पढ़ने के लिए आते हैं तो मेरे ख्याल में वो सबसे ज्यादा मार्क्स भी लेते हैं और अच्छा बिल्कुल, और बड़े मेहनती हैं। और ये सारे रिमोट एरियाज हैं, यहाँ पर बड़े काबिल और मेहनती नौजवान यहाँ पर जो है वो हैं, लेकिन एफर्ट्स करते हैं। लेकिन तालीम भी बहुत सारे लोग, पहले तो लोगों को शऊर ही नहीं था ना कि तालीम हासिल करनी है। अब जब लोगों में शऊर आ गया है, तालीम भी हासिल कर लेते हैं, किसी भी तरीके से आगे आते हैं। लेकिन हायर एजुकेशन इतनी महंगी है कि वो जो बेचारे बहुत ही लो तबका है वो वहाँ आके ड्रॉप हो जाता है। फिर अगर वहाँ से भी थोड़े बहुत आगे निकल आते हैं तो फिर आगे जॉब्स की कोई उनके पास अपॉर्चुनिटीज़ नहीं है, कोई मौके नहीं है। तो जो एक इस तरह के रिमोट एरियाज़ के अंदर जो नौजवान है वो मेरे ख्याल से ज़्यादा एक मुश्किलात का शिकार है, और इस वक्त उनमें बड़ी मायूसी देखी जा रही है। क्योंकि हम जब प्रोजेक्ट्स करते हैं लोगों को लेकर, क्योंकि हमारा बेसिकली काम है जो NGOs या सिविल सोसाइटीज़ का, वो है लोगों को मोबिलाइज करना। तो जब हम कम्युनिटी में जाते हैं, जी हाँ, डायरेक्टली कम्युनिटी के अंदर, और लोगों के साथ फेस टू फेस बात करते हैं, उनके साथ हमारी बैठक होती है। लोगों में इस वक्त जो है वो बड़ी मायूसी है। लोग अगर पढ़े लिखे हैं भी तो वो उनके सवालात यही हैं कि पढ़ लिख कर, पहले तो हमें चलो शऊर ही नहीं था, अब पढ़े लिख भी गए, हमारे बच्चे पढ़े लिखे भी हैं, लेकिन आगे क्या करेंगे? करना तो अब वो ना खेती बाड़ी जैसे, ना ही वो आगे पढ़ने जैसे, क्योंकि हायर एजुकेशन बहुत ज़्यादा महंगी है, वो अफोर्ड नहीं कर पाते। फिर टेक्निकल साइड अगर जाएं तो उनको कोई फाइनेंशियली सपोर्ट नहीं है, वो कहाँ से करें? तो उनको दोबारा जब उसी काम पर आना पड़ता है जो उनकी फैमिली ऑलरेडी कर रही है, तो फिर वो उनके लिए और ज़्यादा मुश्किलात हो जाती हैं। तो इस तरह ये डबल मतलब दो कश्ती में सवार हो जाते हैं। तो ये मुश्किलात फ्रस्ट्रेशन में इतने आ जाते हैं कि इस वक्त नौजवानों में नशा बहुत आम है, मायूसी। अब थरपारकर अगर हम स्टडी करें तो थरपारकर में खुदकुशी जो है उसका रुझान बहुत ज़्यादा है, बहुत ज़्यादा है। लोग और ये ज़्यादा खुदकुशियाँ हो रही हैं। और देखें वो कौन सा एज ग्रुप है, वो आपको नौजवान मिलेंगे ज़्यादा। वो नौजवान लोग खुदकुशियाँ कर रहे हैं, चाहे वो किसी भी तरीके से दिल बर्दाश्ता हो जाएं, कहीं भी कुछ भी। लेकिन आप देखें वो नौजवान जो है, ये जो हमारा फ्यूचर है, हमारा मुस्तकबिल है, वो अब मायूसी की तरफ जा रहा है। आप थरपारकर ले लें, उमरकोट ले लें, सांगड़, मीरपुर खास, यहाँ पर कोई ऐसी फैक्ट्रीज़ नहीं है, यहाँ पर कोई ऐसी अपॉर्चुनिटीज़ नहीं है जहाँ लोग आकर अपने रोज़गार को कमाएं, अपने घर को संभाल सकें, उनको सपोर्ट कर सकें और या उनकी कफालत कर सकें। और इतने अरसे में फिर वो एरिया ऐसा है कि वो उनकी मैरिजेज़, अर्ली मैरिजेज़ का भी एक है। तो जब वो शादी की जिम्मेदारी उन पर आ जाती, फैमिली की जिम्मेदारी, तो वो डबल डिप्रेशन में चले जाते हैं। तो ये कुछ ऐसे चैलेंजेस हैं जो बहुत ज़्यादा लोगों को इस वक्त, मेरा ख्याल से बहुत ज़्यादा हमें जो सिविल सोसाइटीज़ है उनको आवाज़ उठानी चाहिए और हमारी गवर्नमेंट को इस पर एक्शन लेना चाहिए। तो फिर ही हम मिलजुल कर इन नौजवानों के लिए, जाहिर है जब ये नौजवान खुशहाल होंगे तो हमारा मुल्क खुशहाल होगा। खुशहाल होगा। जाहिर है सारा डिपेंड नौजवानों पर ही करता है, क्योंकि आप देखें पूरी दुनिया में नौजवानों के लिए बड़ी बड़ी जो स्कीम्स लॉन्च की जाती हैं, उनको बाहर ममालिक में जो न सिर्फ उनको विजिट करा, स्टडी टूर होते हैं उनको, लेकिन उनको पढ़ाने के भी मौक़े दे। सर तव्हां किथां ॾिसो शिदा साहब, ज़ाहिर असां वटि जेके मौक़िया ॾिना वञनि था नौजवाननि खे, ज़ाहिर हायर एजुकेशन जे लाइ बि आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में बि आहिनि, तो उन्हनि में नौजवान जेके आहिनि क्वालिफाई कनि था, ॿाहिरि बि वञनि था, पर उहो उन्हनि जी जेका रेशियो आहे उहो तमामु घटि आहे।
हिकिड़े पासे असां 64% सैकड़ो जेको असांजो नौजवान आहे ऐं उन में वॾो अंग जेको आहे जेको 30 खां 35 सालनि जो आहे, उहो नौजवान उहो आहे जंहिंखे सपोर्ट करणी आहे, जंहिंखे ग्रोथ करणी आहे, उन जी ग्रोथ असां रोके था छॾियूं। इन में कारण छा थो सम्झ में अचे तव्हांखे? हाँ, मुझे ख्याल में सभिनी खां वधीक जेका कारण आहे उहा आहे लैक ऑफ एक्सेस, माना रसाई न आहे। रसाई मिसाल जेकॾहिं पाण अर्बन ऐं रूरल नौजवाननि में पाण में डिफरेंस जेकॾहिं पाण हिनखे ॾिसूं त रूरल एरिया में नौजवान तमामु घणा पोटेंशियल नौजवाननि में आहे, लीडरशिप उन्हनि जे अंदरि तमामु घणी आहे। असां हींअर प्रोजेक्ट ॻोठनि जे मुख़्तलिफ़ उन्हनि पोइते पियल इलाइक़नि में कयूं पिया जिथे असांखे नवां नौजवान मिलनि पिया जेके कम्युनिटी बेस ते लीड कनि पिया। असांजे डिफरेंट कैंपेन्स में नौजवाननि जा अवेयरनेस सेशन कनि पिया, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन ॿारनि खे इनरोल कनि पिया, क्लाइमेट चेंज ते सेंसिटिव आहिनि, हू मुख़्तलिफ़ लोकल कम्युनिटीज़ खे अवेयर कनि पिया। वॾो मसइलो अचे थो रसाई जो। सही। ऐं ॿियो जेका मेन रीज़न आहे उहो डिजिटल डिवीजन आहे मुंहिंजे ख़्याल में, इंटरनेट एक्सेस न आहे। ॻोठ जा जेके नौजवान अच्छा हींअर त सॼी चवंदा त पाकिस्तान जे कुंड कुर्छ में हर हंधि इंटरनेट जो एक्सेस आहे, त अहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते? हाणे हिन में मेपोखात रीजन जो असां मिसाल वठूं त मेपोखात रीजन में मैडम लीना मूंखे सेकेंड कंदी, कुझु अहिड़ा एरियाज़ आहिनि जिथे इंटरनेट एक्सेस न आहे, नौजवान वटि एंड्रॉइड फ़ोन न आहिनि। हिन जदीद दुनिया में जी तव्हां पाण चओ पिया त अॼुकल्ह दुनिया जे हर कार्नर में या इंटरनेट एक्सेसिबिलिटी आहे, पर उन में एक्सेस न आहे। माना असां त पोइ इलाही पुठिते पियल आहियूं त असां माना हिन इस दौर में भी हमारे पास इंटरनेट की एक्सेस नहीं है। एग्जैक्टली, क्योंकि इसमें तो बहुत इदारों ने काम किया। जैसे मैं CSSP का मिसाल लूँ तो हमने 10 यूनियन काउंसिल में जहाँ मीपोखास और सांगड़ में हमने रोज़गार सेंटर्स एस्टेब्लिश किए। वहाँ हर सेंटर में हमने डिजिटल इक्विपमेंट्स दिए हैं, टैबलेट्स दिए हैं, हमने इंटरनेट डिवाइसेस दिए हैं। वो वहाँ पे नौजवान आके बैठते हैं, आपस में डिस्कशन करते हैं, न्यू अपॉर्चुनिटीज़ को अवेल करते हैं। तो इस तरीके से नौजवानों को का जो सबसे बड़ा जो आपका सवाल था कि फुकदान इस चीज़ का है कि उनको प्रॉपर यूटिलाइजेशन एक तो नहीं है रिसोर्सेज की, दूसरा ये कि एक्सेस प्रॉपर नहीं है। तो अगर गवर्नमेंट की तरफ से वहाँ पे स्किल डेवलपमेंट सेंटर्स कम्युनिटी बेस्ड बनाया जाए या डिजिटल एजुकेशन को ज़्यादा प्रमोट किया जाए कम्युनिटी बेस्ड पे, ताकि नौजवान जो है वो अपॉर्चुनिटीज़ को अवेल करे। अच्छा अवेल तव्हां सही पिया चओ त नौजवान अवेल करे। हाणे जेको ॻोठ जो नौजवान आहे, असां रूरल ऐं अर्बन जी ॻाल्हि कयूं, साॻियो मसइलो अर्बन में बि आहे। ई साॻियो अवेल करण जा काफ़ी स्टूडेंट्स या नौजवान ऐसे हैं उनको सहूलतें तो हैं लेकिन वो किसी और उसमें लगे हुए हैं, तो उसका क्या रीज़न समझती हैं आप? मेरा ख्याल से जितने सेंटर्स मैंने देखे हैं उस पर थोड़ा सा और काम करने की ज़रूरत है। गवर्नमेंट ने बड़े अच्छे एक सेंटर्स बनाए तो हुए, लेकिन उसकी यूटिलाइजेशन प्रॉपर होनी चाहिए, क्योंकि उस तरीके से प्रॉपर यूटिलाइजेशन उसकी नहीं है। उस तरह के सेंटर, अगर स्किल सेंटर है तो स्किल सेंटर्स के अंदर या टीचर नहीं है, ठीक है, और टीचर है तो स्टूडेंट नहीं है। तो गवर्नमेंट का तो यही फुकदान है ना, जहाँ कोई चीज लेकिन हमें इस पे काम करना है ना, मतलब ये अगर ये स्ट्रक्चर एक बनाया गया है तो हमें इसको कामयाब करना है मिलकर। तो मेरे ख्याल से हमें थोड़ा सा इस पे ये काम करने की जरूरत है, क्योंकि जब तक गवर्नमेंट, सिविल सोसाइटीज और कम्युनिटी ये सब एक ग्राउंड पे नहीं होंगे तब तक हम किसी मकसद को मेरा ख्याल से हासिल नहीं कर सकते। मैं इसमें माउन में एक शइ ऐड कंदुसि त असांजे सिलेबस खे बि रिवाइव करण जी ज़रूरत आहे। बिल्कुल, इहो सिलेबस खे त हर तरीक़े सां रिवाइव करण जी ज़रूरत आहे। एग्जैक्टली, असांजो आउटडेटेड सिलेबस आहे, सब पुराणो नौजवाननि खे पढ़ायूं था, दुनिया अलाए किथे पहुची वई अॻिते, असां हाणे साबू हार ॾिने हार त असां उन्हनि शयुनि में फाथा पियूं। त हिन दौर में क्रिएटिविटी खपे, इनोवेशन खपे। त असांजे गवर्नमेंट जी बि इहा ज़िम्मेदारी आहे त डिजिटल एजुकेशन वधाइजे, डिजिटल प्लेटफॉर्म्स कीअं अवेल कजनि, नौजवाननि खे कहिड़े तरीक़े सां लिंक कराइजे। त अॼुकल्ह इन शइ खे वधीक प्रमोट करण जी ज़रूरत आहे। ॿियो त स्कूलनि में, मुंहिंजे ख़्याल में स्कूलनि या कॉलेजिस में इहे जेके शयूं जेका तव्हां चओ पिया, अॼु जो जेको ॿार ॿाहिरि अचे थो पढ़ी करे, उनखे ख़बर ई न आहे त आउं केॾां वञा। ठीकु आहे, जेके जो स्टूडेंट्स इंटरनेट का ज़्यादा यूज़ करते हैं, यूट्यूब देखते हैं, या वो उनको तो थोड़ा बहुत पता होता है कि भाई दुनिया में किस तरह से करना है, कहाँ जाके मुझे अप्लाई करना है, लेकिन वो जो इनसे दूर हैं, जैसे हम बात करें हमारे गांव में तो इंटरनेट की सहूलत ही नहीं है, मेरे बच्चे को कौन बताएगा? बिल्कुल है। तो ये तो स्कूलों में इसमें फ़हीम साहब कैरियर काउंसलिंग जी भी इनमें जेको आहे उहो ज़रूरत आहे। कैरियर काउंसलिंग ज़रूरी आहे, मेंटोरशिप हुजे ॿार जी। त तव्हांजो ॿार हाणे तव्हांखे मिसाल ॾियां त असांजो नौजवान 12 क्लास पास थो करे, पोइ या त प्री मेडिकल में वञे थो या प्री इंजीनियरिंग में। दुनिया जूं वसी फील्ड्स आहिनि, एक्सप्लोर नथा कनि। ॾिसो असां वटि फील्ड ई कान्हे न,
असां वटि बि Choice ई न आहे। असां चॉइस ई कोन्हे। Exactly. असां वटि वधि में वधि हाणे हिकिड़ी फील्ड वधाई है, कंप्यूटर साइंस बढ़ाई है। बस। अब बच्चा या 3 चीज़ें देखता है, या तो मुझे प्री मेडिकल में जाना है, बिल्कुल। प्री इंजीनियरिंग में जाना है, या फिर कंप्यूटर साइंस में करना है। उसके बाद उसको पता ही नहीं, अब यूनिवर्सिटी में जाएगा ऐं देखेगा। अगरि नौजवाननि खां कॾहिं मिलूं था, असां सवाल पुछूं था, त उहे चवंदा मुंहिंजे बाबे जी ख़्वाहिश आहे त आउं डॉक्टर थियां, आउं इंजीनियर थियां। त जेके नौजवाननि जे अंदरि सेल्फ कॉन्फिडेंस आहे या सेल्फ रिव्यू नथा कनि पंहिंजे पाण खे, त हुननि खे ख़बर पए त दुनिया में नयूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं असां कहिड़े तरीक़े सां कहिड़े तरीक़े सां। ऐं उन मुंहिंजे ख़्याल में उनजो वाहिद हल इहो ई थी सघे थो त असां पंहिंजे नौजवाननि खे एक्सेस ॾियूं ऐं उन्हनि खे जेको तव्हां चयो कैरियर काउंसलिंग हुजणु खपे। ऐं ॿियो त स्कूल खां वठी बेसिक तालीम में इहो निसाब में इहे शयूं शामिलु कयूं वञनि त तव्हां फ्यूचर में अॻियां कीअं था वधी सघो। Exactly. ब्रेक वठी था वठूं, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल कयूं पिया नौजवाननि जा जेके इशूज़ आहिनि उहे ऐं उन्हनि ते ख़ासि तौर ते गवर्नमेंट जो कहिड़ो रोल थी सघे थो। ऐं गॾोगॾु इहो बि ॻाल्हाईंदासीं त गवर्नमेंट सां गॾु जेके मुख़्तलिफ़ इदारा कमु कनि था उहे हिन वक़्तु कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था। ख़ासि तौर ते सिविल सोसाइटी जो हिकिड़ो अहम रोल हूंदो आहे। मुख़्तलिफ़ जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं, मुख़्तलिफ़ जेके इशूज़ थियनि था उन्हनि खे न सिर्फ़ु हाईलाइट करणु पर उन्हनि मसइलनि जो हल कढण में बि सिविल सोसाइटी तमामु घणो अहम रोल अदा करे पई। हिन वक़्तु बि अगरि पाण सिंध में ॾिसूं त वॾा वॾा जेके इशूज़ आहिनि उहे हाईलाइट बि सिविल सोसाइटी पारां कया विया, उन्हनि जा हल बि सिविल सोसाइटी कढिया आहिनि। त नौजवाननि जो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे सिंध अंदरि। सिंध में जेका ब्रेक खां पहिरीं शहज़ाद या लीना ॻाल्हि पे कई त भई असां वटि सहूलियतूं आहिनि पर असांजे ॿार खे ॿुधाईंदो केरु, असांजो ॿारु उन ताईं रसे कीअं। त अॼु जो जेको नौजवान आहे तमामु घणी अहमियत आहे हिन ॻाल्हि जी, तमामु घणो ज़रूरी आहे त असां पंहिंजे नौजवाननि खे इन्हनि इक्विपमेंट्स इन्हनि टूल्स जे बारे में ॼाण ॾियूं त जीअं हू दुनिया सां कनेक्ट थी सघनि। शहज़ाद, तव्हां जेका ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि कई त ज़ाहिर टूल्स असांखे प्रोवाइड करणा पवंदा। असां वटि वॾे में वॾो जेको मसइलो आहे हिन वक़्तु नौजवाननि जो बेरोज़गारी जो बि आहे। असां शहरनि में ॾिसूं था त असांजो जेको नौजवान आहे उहो हालात एॾा आहिनि, ख़राबु आहिनि, महांगाई एतिरी आहे जो जेको ॿारु इंटर पास थो करे उन माइट हुनखे चवंदा त बाबा सुबुह जो वञी स्कूल या कॉलेज या यूनिवर्सिटी वञ पर शाम जो वञी कंहिं दुकान ते कमु कजां। बिल्कुलु ठीकु आहे। असां माना अहिड़े हुन में हाणे रोज़गार ॾियणु जेको आहे गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जंहिंमें असां ॾिसूं था मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि उन्हनि ते कमु कनि पिया, त हिन वक़्तु छा था सम्झो त इन सॼी सूरत हाल मां निकिरणु, इन जे हल करणु या नौजवान खे सपोर्ट करण में असां छा था करे सघिजे? हा, मुंहिंजे ख़्याल में जी पाण एजुकेशन जी ॻाल्हि कयूं पिया, क्वालिटी एजुकेशन ॾियणु, एजुकेशन प्रोवाइड करणु गवर्नमेंट जी अहम ज़िम्मेदारी आहे। पर उन सां गॾोगॾु जेका गैप आहे हिन वक़्तु उहा इहो आहे त नौजवाननि खे करंट मार्केट ट्रेंड्स में उन्हनि स्किल्स खे डेवलप उन्हनि जा कया वञनि। टेक्निकल एंड वोकेशनल ट्रेनिंग्स जी दुनिया आहे अॼुकल्ह। अगरि जेकर गवर्नमेंट खे इहा घुरिजे त हू ॻोठ लेवल ते यूसी लेवल ते स्किल डेवलपमेंट सेंटर क़ाइमु करे त जेके नौजवान 5 क्लास पढ़े ॻोठ ताईं महदूद रहनि था त उहो घटि में घटि स्किल डेवलपमेंट ट्रेनिंग्स वठी सघनि हुतां। हींअर घर वेही करे ई मोबाइल अॼुकल्ह आहे, मोबाइल जे ज़रिए असां पूरे ग्लोबल विलेज अॼुकल्ह त हर शइ मोबाइल ते वेही करे असां मुख़्तलिफ़ शयूं अवेल करे सघूं था। त गवर्नमेंट खे घुरिजे त हिकिड़े स्किल डेवलपमेंट सेंटर उते क़ाइमु कया वञनि ऐं ट्रेंड्स ॾिठो वञे त मार्केट में ट्रेंड कहिड़ी शइ जो आहे उनखे सभ खां वधीक जेको आहे प्रायोरिटी ॾियण जी ज़रूरत आहे। नौजवाननि में पोटेंशियल तमामु घणो आहे, उनखे डायरेक्शन ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं स्किल डेवलपमेंट ट्रेनिंग्स में इहा मुराद आहे त न्यू डिजिटल मार्केटिंग अची वियो, फ्रीलांसिंग थी वियो, ई कॉमर्स थी वियो। त इहे ट्रेड असां CSSP ग्राउंड लेवल ते असां इहे ट्रेड्स इंट्रोड्यूस कराया आहिनि। असांखे रिज़ल्ट इहा मिली, असां 3100 नौजवान टेक्निकल एंड वोकेशनल ट्रेनिंग्स में ट्रेंड कया आहिनि, जंहिंमें डिजिटल मार्केटिंग ऐं ग्राफिक डिज़ाइनिंग ऐं फीमेल्स जे लाइ बि असां कंप्यूटर जा कोर्सिस कराया आहिनि, ब्यूटिशन, ड्रेस मेकिंग जा। त असांजो इहो एक्सपीरियंस रहियो आहे त अगरि जेकॾहिं नौजवाननि खे तव्हां टेक्निकल ट्रेनिंग्स करायो था ऐं उन्हनि खे मार्केट सां लिंक करायो था त नौजवान जेको पॉजिटिवली इंगेज थियनि था ऐं उन सां उन्हनि जी सेंस ऑफ ओनरशिप क्रिएट थिए थी। अगरि जेकॾहिं का नौजवान सोशली इकनॉमिकली साउंड हूंदो त घर वारा बि हुननि जी ॿुधंदा, त घर जी डिसीशन मेकिंग में हू शामिलु हूंदो ऐं पंहिंजे लोकल ॻोठ जे मसइलनि खे बि हल करण में हू पंहिंजो रोल प्ले कंदो। जेसिताईं
नौजवाननि खे ओनरशिप न मिले एग्जैक्टली सही कह रहे हैं। जैसे अगर घर में 3 बच्चे हैं या 2 बच्चे हैं, उसमें जो ज़्यादा कमाता है भले छोटा ही हो, चलती उसी की है, चलती है। तो इसलिए ये सही कह रहे हैं शहजाद के हमें अपने बच्चों को जो है स्किल, हम बात कर रहे थे अब स्किल डेवलप किस तरह से हो सकती है? देखें बहुत सारे इदारे काम कर रहे हैं, गवर्नमेंट भी है, सिविल सोसाइटीज़ भी काम कर रही हैं। अब जैसे थरपारकर के अंदर और मिरपुर खास के अंदर PVDP जो हमारा इदारा है, हम अपने हर प्रोजेक्ट के अंदर स्किल डेवलपमेंट का भी एक थीम रखी जाती है। जी हाँ, हम उसकी भी रखते हैं, बजट रखते हैं, ताकि हम जो जिस एरिया को हम कवर कर रहे हैं, जाहिर बात है हर ऑर्गेनाइजेशन ने एक एरिया कवर करना है, एक नंबर्स में उसने काम करना है। तो वो हमने भी स्किल के बहुत सारे सेंटर्स चलाए हैं, बहुत सारे ट्रेड्स पर ट्रेनिंग करवाई है, और इस तरह लोगों को ट्रेंड करते जाएं। मुख्तलिफ जो प्रोजेक्ट्स हैं उसके अंदर मुख्तलिफ इदारे अपने अपने जो उनका वर्किंग एरिया है उसके अंदर वो लोगों को इस तरह मोबिलाइज करें और लोगों को स्किल की तरफ लेकर आएं। क्योंकि देखें हम उस कम्युनिटी के साथ काम कर रहे हैं जहां पर बहुत अरसा तो तालीम के लिए हम उनको मोबिलाइज करते रहे, अब स्किल के लिए अब जो अगला स्टेप है वो स्किल के लिए हमें उनको मोबिलाइज करना पड़ रहा है कि सिर्फ तालीम भी काफी नहीं है, आप स्किल की तरफ भी आए। क्योंकि अब जो एक हारी है, अब वो हारी नहीं रहा, अब वो मजदूर बन चुका है। ठीक है, क्योंकि उसकी जो जमीनें हैं, जो वो आप जाएं देखें सिंध के अंदर हालत, जब जमीनों में पानी नहीं है तो वो हारी भी नहीं है। अब तो वो मजदूरी करता है, वो उसी जमीन पे मजदूरी करता है। उसकी पूरी फैमिली जब मजदूरी करती है तब जाके उनका इतना वो कमा पाते हैं कि वो उनका कोई गुजर बसर होता है। तो अब जाहिर बात है उसकी फैमिली ने जो आगे चलना है, गुजारा करना है, तो उनकी फैमिली से जो यूथ है, जो बच्चे हैं, उनको स्किल की तरफ भी लाना पड़ेगा। तो स्किल डेवलपमेंट जो है वो हमें उसको अपने प्रोजेक्ट्स के अंदर रखना चाहिए, मुख्तलिफ इदारों को उस पर काम करना चाहिए, और लोगों को साथ साथ मोबिलाइज भी करना चाहिए कि लोगों को वो रोजगार के लिए कुछ कोशिशें वो अपने आप से भी करें। सिर्फ स्किल की ट्रेनिंग हासिल करना काफ़ी नहीं है, स्किल को अपने रोजगार के लिए इस्तेमाल करना ये ज़्यादा ज़रूरी है। तो बहुत सारे इदारे इस पर काम कर रहे हैं, कुछ डोनर्स भी हैं जो इस पर फंड्स करते हैं। तो हमें कोशिश करते रहना चाहिए कि अब जो सिचुएशन है, खासकर हमारे पूरे पाकिस्तान में ही जो जिस तरह की महंगाई की जो शरह बढ़ रही है, तो लोग आप जाके देखें ग्राउंड पे लोगों की बहुत बुरी हालत है, बहुत बुरी हालत है। तो उसमें हमें अगला जो है वो यही हमें सबको सोचना पड़ेगा कि लोगों को इस तरफ लेकर आए कि कम से कम वो किसी पे डिपेंड ना करें। ठीक, वो अपना रोजगार कर सके, अपना रोजगार। जो पाण यूथ की ॻाल्हि कयूं था, पॉलिसी जी ॻाल्हि कईसीं, ज़ाहिर यूथ पॉलिसी जेका आहे उहा इम्प्लीमेंट जेको थियणु वॾो माना अहम मामिलो आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेको यूथ अफेयर्स जे हवाले सां जेका मिनिस्ट्री आहे उहा कमु बि करे थी, पर उन जो कमु जेको आहे नज़र सही नमूने सां जेके जंहिं लाइन ते हलणु घुरिजे उन जो को रिज़ल्ट नज़र नथो अचे। उन जा तव्हां उन जा कारण छा था सम्झो? फ़हीम साहब, इन ते CSSP जो वॾो रोल रहियो आहे सिंध यूथ पॉलिसी के ड्राफ्ट डेवलपमेंट में। 2013 में एस्टेब्लिश थी, 2018 में वञी जेका आहे उहा इम्प्लीमेंटेशन जे प्रोसेस में आई, पर हेसि ताईं इम्प्लीमेंटेशन उनजी प्रॉपर न पई थिए। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई सिंध यूथ अफेयर्स डिपार्टमेंट, ॾिसो डिपार्टमेंट्स पंहिंजो रोल प्रॉपरली प्ले कनि त रिज़ल्ट्स अची सघनि था। हींअर हालिया में तव्हां ॾिसो हाणे एंड थिए पियो, हाणे बजट जी क्लोज़िंग जो टाइम आहे, त जेके यूथ अफेयर्स डिपार्टमेंट हाणे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में इदारनि खे चए पई तव्हां प्रोग्राम करायो। प्रोग्राम कराइणु खपनि, पर हुननि जो हिकिड़ो प्रॉपर टाइम फ्रेम हुजणु खपे। त तव्हां बजट कंहिं एक्टिविटी ते एक्सपेंस कयो पिया, उहो प्रॉपर एक्सपेंस थियणु खपे। त प्रॉपर यूटिलाइज़ेशन बजट जी न पई थिए, पोइ घणनि डिपार्टमेंट्स में बजट लैप्स थी वञे, छाकाणि त एक्टिविटीज़ न पियूं थी सघनि। उनजो गैप आहे प्लानिंग में। अगर तव्हांजी प्रॉपर प्लानिंग हुजे ऐं बजट प्रोसेस में बि तव्हां जेके नौजवाननि खे शामिलु कयो, नौजवाननि जूं नीड्स आहिनि, डिमांड्स आहिनि, नौजवाननि खां ई पुछो न था। ठीकु जी, सवेर डिस्कस इहे इन शइ ते थियो पियो, जेकॾहिं तव्हां को प्रोग्राम करायो त असां जंहिंमें नौजवाननि खे उत्साह मिले, पर नौजवान तव्हां ऑलरेडी उहो खणी था अचो उन स्पेस ते जेके ऑलरेडी ट्रेंड आहिनि, तव्हां मार्केट में नवनि नौजवाननि खे इंट्रोड्यूस कयो। जीअं हींअर मूं थोरी देरि पहिरीं डिस्कस कई, नाज़रीन खे बि मुंहिंजे ख़्याल में ॿुधाइणु घुरिजे इन शइ जो, त जेको हैदराबाद में हिकिड़ो यूथ फेस्टिवल लॻायो वियो, यूथ एम्पावरमेंट समिट जे नाले सां, 3 ॾींहंनि जो। उन में जेके बि नौजवान हुआ, घणे भाङे उन में उहे नौजवान हुआ जंहिंजा पंहिंजा आबा अजदाद जा कारोबार हुआ, जेके पहले से ही वो बड़े कारोबार के कर रहे थे। तो इस तरह से तो मेरे ख्याल में जेको असांजा उहे नौजवान आहिनि जेके टैलेंटेड आहिनि, जिन खे अचणु खपे अॻियां, उन्हनि जो इस्तेसाल पियो थिए। इन में यकीनन इहा गौर फिक्र करण जी ज़रूरत आहे त नौजवान हमेशह, आउं बि इहो ॾिसंदो आहियां त नौजवान हमेशह
प्लेटफॉर्म्स उन्हनि खे मिले थो जेको ऑलरेडी वेल सेटल्ड आहिनि, ऑलरेडी वेल सेटल्ड आहिनि, जंहिंजो कान का प्रोफाइल ठहियल आहे। ॻोठनि में तव्हां ॾिसो फील्ड लेवल ते एतिरा नौजवान आहिनि जंहिंखे एक्सेस न आहे अॻिते, बहितरीनु कमु पिया कनि फील्ड लेवल ते। ऐं तव्हांखे मिसाल ॾियां फ्लड 2022 जो, असांजा कम्यूनिटी जा एक्टिव नौजवान एतिरो सरगर्म उन्हनि कमु कयो फ्लड में, एतिरनि इदारनि में शायदि कमु न कयो हुजे। रेस्क्यू में, फूड डिस्ट्रीब्यूशन में, नौजवाननि खे मुख़्तलिफ़ फाउंडेशन्स इदारनि ताईं लिंक कराइण में एॾो वॾो उन्हनि जो कमु रहियो आहे, पर रिकग्नेशन उन्हनि खे नथी मिले। इन में मुंहिंजे ख़्याल में सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन जो बि रोल थिए थो, त हू लीडरशिप रोल क्रिएट कनि कम्यूनिटी खां, ऐं उन खां अलावा स्टेट जो बि रोल थिए थो। रियासत जी ज़िम्मेदारी आहे, तव्हांजो हिकिड़ो डिपार्टमेंट ठहियो पियो आहे। तव्हांखे हैरत थींदी, मिसाल मीपो खास जा मिसाल आहे, मीपो ख़ासि में स्पोर्ट्स यूथ अफेयर्स डिपार्टमेंट एग्ज़िस्ट करे थो, उते ऑफिसर आहे, पर उते तव्हां बिल्डिंग ॾिसंदो त नॉन फंक्शनल बिल्डिंग आहे ऐं तमामु बुरी कंडीशन में बिल्डिंग आहे। बजट किॾां थी यूटिलाइज़ थिए, बिल कींदा ठहनि, जस्ट इहो फॉर्मली शयूं थी थियूं वञनि, पर ग्राउंड ते रिज़ल्ट न आहे। जंहिं तरीक़े सां सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशंस जेको बि कंट्रीब्यूट कनि था, हालांकि CSO जो रोल वॉच डॉग जो आहे, हू कम्यूनिटी खे अवेयर करे, उन्हनि जो हिकिड़ो मखसूस एरिया आहे, मखसूस बजट आहे, ऐं उहो डोनर ते डिपेंड कनि था उन्हनि जो हिकिड़ो, पर मेन किरदार जेको वो स्टेट का जो हम किरदार है, ज़ाहिर है गवर्नमेंट का एक बड़ा रोल होता है ना। इस वक्त भी हम बात करें कि भी गवर्नमेंट का, अगर जिस तरह से शहजाद ने कहा भी, अगर आपके पास बजट है, आपके पास इदारे हैं, लेकिन आपके ग्राउंड में कुछ नहीं है, अगर इस तरह से होगा तो ये किस तरह से बात चलेगी? वही, क्योंकि आम इंसान जो है मेरे ख्याल से अभी भी उसकी आवाज़ वहाँ तक पहुँचती ही नहीं है। बहुत सारे देखें ना, मतलब इतनी वायलेशन होती है कि उनके वो केस भी रजिस्टर नहीं हो पाते। बहुत सारे लोग इसको वहाँ तक पहुँचते ही नहीं, पहुँचना भी नहीं चाहते। उन्हें पता है कि कौन वकील करेगा, कौन उसके पैसे देगा, कौन ये रोज़ रोज़ करेगा, क्योंकि उनके पास रिसोर्सेज भी नहीं है, ठीक है, उनका इतना पैसा भी नहीं, ना ही उनके पास टाइम है, उन्हें तो 2 वक्त की रोटी कमानी है और वो खाना है। तो आवाज़ वहाँ तक पहुँचना या उनके लिए किसी को अपने अंदर दर्द रखना, ये बड़ी बात है कि अगर जो हमारे इदारे हैं, जो गवर्नमेंट के इदारे हैं, जो वो अगर वाकई ही अपना वो काम उस तरीके से, हालांकि हर चीज़ का एक प्रॉपर एक सिस्टम है, लेकिन सिर्फ यूटिलाइजेशन जो है, इम्प्लीमेंटेशन, वहाँ पर गैप है, वहाँ गैप है। वहाँ इम्प्लीमेंट करने के लिए हमें, मेरा ख्याल से, हम एज अ सिविल सोसाइटीज़, एज अ पाकिस्तानी सिटीज़न, हमें ये आवाज़ उठानी चाहिए, हमारा हक भी है और हमारा फ़र्ज़ भी है। अच्छा, यहाँ पे मुझे थोड़ा सा एक चीज़ मैंने पढ़ी थी कहीं, तो एक रोज़गार सेंटर के नाम से मुख्तलिफ जो काम हो रहे थे ना, जिस तरह से शहजाद ने बताया कि भाई CSSB ने भी काम किया, दूसरी NGOs भी कर रही हैं, या समाजी इदारे काम करें, वो जो रोज़गार के नाम से हम प्रोजेक्ट चला रहे हैं या कोई जो मुख्तलिफ जो इदारे चला रहे हैं, उसका कितने हद तक लोगों को फ़ायदा हो रहा है? उसमें देखें, उसके 2 रोल हैं। पहले तो उधर रोज़गार सेंटर के अंदर उनको ट्रेनिंग दी जाती है, ठीक है, जब ट्रेनिंग दी जाती है, ट्रेनिंग के बाद वो रोज़गार सेंटर तो वहीं है, फिर वहीं पर कोई ऐसा ट्रेड शुरू किया जाता है और उससे फिर लोग अपने रोज़गार, हालांकि वो इदारे जो इस तरह रोज़गार जिन्होंने सेंटर बनाए हैं, वो इदारे उसकी कमाई कभी भी नहीं लेते, ठीक है। वो रोज़गार जो जहाँ पर वो स्किल, जो बंदा स्किल्ड, जो बंदा बैठा हुआ है, जो नौजवान वहाँ पर कुछ सीख रहा है, कुछ कर रहा है, चाहे ई-कॉमर्स के हवाले से कर रहा है कुछ भी, तो वो अपना रोज़गार खुद कमा रहा है। मैं इसमें आउन में हिकिड़ी शइ ऐड कंदुसि। जी पाण सवेर ॻाल्हि ओनरशिप जी कई, असांजा रोज़गार सेंटर 20 ठहियल आहिनि, उन में 90% रोज़गार सेंटर जी जेका लैंड आहे, उहो कम्यूनिटी CSSB खे डोनेट करे ॾिनी आहे, त हिते तव्हां यूथ जे लाइ तव्हां सेंटर ठाहियो। इन ई करे त असां सेंटर थोरो ॿुधाइजो कहिड़े टाइप जो हूंदो आहे? उहो 15 बाय 25 जो हिकिड़ो ट्रेनिंग हॉल आहे, ऐं उहो डिजिटली इक्विप्ड आहे, उन में सोलर सिस्टम लॻो पियो आहे, उन में LED लॻियल आहे, इंटरनेट डिवाइसिस आहिनि, टैबलेट्स लॻा पिया आहिनि। उहा UC में असांजो सेंट्रल प्लेस ते RC आहे, उनजे सराउंडिंग में 300 खां 400 नौजवान 8 खां 10 ॻोठनि जा उते डेली बेस ते अचनि था। उहो हिकिड़ी त माना इहा हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। कुझु असांजा अहिड़ा एरिया आहिनि जिथे छोकिरियूं ऐं छोकिरा कॾहिं ज़िंदगी में वेही न सघिया आहिनि मीटिंगनि में, कॾहिं हिकिड़ी सोशल इंट्रेक्शन न रहियो आहे। त इन इहो हिकिड़ो वुमेन फ्रेंडली स्पेस बि आहे जिथे छोकिरियूं वेहनि थियूं, डिस्कस कनि थियूं, जेका सोशल आइसोलेशन आहे नौजवाननि जी, इमोशनली हू जेके आहिनि डिसऑर्डर आहे, त मतिलबु नौजवाननि खे स्पेस मिले थी, उहे पंहिंजो उते डिस्कस था कनि। त ईअं गवर्नमेंट जो जेकॾहिं पाण मिसाल वठूं, गवर्नमेंट जा बि उते स्ट्रक्चर ठहियल आहिनि, स्टेप्टा उते जो स्ट्रक्चर आहे, ऐं BBSYDP जा आहिनि, पर आम नौजवाननि खे ख़बर ई न आहे त स्टेप्टा जा कोर्स कहिड़ा आहिनि, केतिरो ड्यूरेशन आहे, स्टाइपेंड कास्ट आहे न आहे। हालांकि असां का बि नौजवाननि खे ट्रेवल अलाउंस न ॾींदा आहियूं, असांजे सेंटर ताईं नौजवान पाण ईंदा आहिनि।
ईंदा पाण आहिनि, 3 महीननि जा कोर्सिस कंदा आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जी 90 खां 95% अटेंडेंस इंश्योर थिए थी। अगरि जेकॾहिं का सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन टेक्निकल ट्रेनिंग्स कम्युनिटी बेस्ड कराए पियो, नौजवान अचनि था, वाई नॉट गवर्नमेंट खे थोरो मैकेनिज़म खे स्ट्रांग करण जी ज़रूरत आहे। ठीक, उन्हनि खे त माना वधीक करणु घुरिजे, वधीक करणु इनमें- खपे, बिल्कुलु। इनमें। अच्छा, जिस तरह आखिर में ये कि ये सारी चीज़ें जिस तरह से हमने कहा कि भाई ट्रेनिंग भी करवा रहे हैं हम लोग, उस पर भी हो रही है, मुख्तलिफ जो इदारे ट्रेनिंग भी करवाते हैं, फिर उनको रोज़गार भी मिल रहा है। तो इस वक्त जो कम्युनिटी में ख़ास तौर पे जिस तरह से हमने बात की औरतों की जो शमूलियत है, वो रेशो कितना है? क्योंकि हम अभी बात कर रहे हैं शहरों में तो है, हम अगर बात करें मीरपुर खास में, या जैसे आपने थरपारकर का कहा, या सांगड़ का कह दें, या किसी जैकबाबाद या सखर, तो वहाँ औरतों का, बच्चियों का इस तरह से काम करना बड़ा मुश्किल वो है। लेकिन मैं आपको बताऊं कि जो एक बार ट्रस्ट बिल्ड हो जाता है ना, जब आप एक भरोसा हो जाता है कम्युनिटी को किसी इदारे पर, तो वहाँ पर अब जिस तरह के पीवीडीपी जो प्रोजेक्ट कर रहा है, हमारा इदारा जो प्रोजेक्ट कर रहा है, वो तकरीबन 60% जो है वो फीमेल पार्टिसिपेशन होती है, 60%। मतलब, और हम हर चीज़ में अगर हम वीडीसी भी कोई बनाते हैं तो उसमें औरतों की शमूलियत ज़्यादा होती है। इवन के जो अहदेदार हैं वो भी औरतें ही होती हैं। और जब औरतें जब डिसीजन मेकिंग में आती हैं सामने, और जब उनको वैल्यू मिलती है, तो उनके जो असल में जो प्रॉब्लम है वो सामने आते हैं, वो आपस में डिस्कस करते हैं कि औरतें ठीक, मैं जो स्टूडेंट्स हैं, जी जी, बच्चियां जो है, नहीं बच्चियां भी बिल्कुल है। क्योंकि मैंने आपको पहली बात ये की कि ट्रस्ट की बात है कि आप देखें कि कौन सा इदारा काम कर रहा है, उसकी वहाँ साख्त किस तरह की है। अगर वो उन पर भरोसा करते हैं, ट्रस्ट करते हैं, कम्युनिटी इन्वॉल्व होती है सही तरीके से, तो फिर वो बच्चियाँ, मेरा ख्याल से जो मेल हैं उनसे ज़्यादा फीमेल पार्टिसिपेशन है हमारे पास। अच्छा, शहजाद इहो ॿुधायो त न्याणियुनि जे लाइ अहिड़े क़िस्म जो का आहे का जंहिंमें स्पेशली ज़ाहिर जिते असां वटि ॻोठनि में छा थींदो आहे, जो उन्हनि खे जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि जे लाइ जा जेके कम आहिनि, या उन्हनि खे ॿाहिरि निकिरण जे लाइ अलॻि ई सम्झो वेंदो आहे। जीअं सिलाई कढ़ाई जो कमु थी वियो, भर्त थी वियो, वरी उन्हनि खे ॿिए कंहिं क़िस्म जो जेको स्किल ब्यूटी पार्लर जो थी वियो, त अहिड़े क़िस्म जो जेके असांजी फीमेल्स आहिनि, जेके न्याणियूं आहिनि, उन्हनि खे अगरि असां इन फील्ड में आणियूं, या उन्हनि खे तरक़ी ॾियारिजे, या यूथ जेका गवर्नमेंट आहे उनखे अॻियां आणे, त उन्हनि खे केतिरा चैलेंजिस आहिनि ख़ासि तौर ते? मुंहिंजे ख्याल में वुमेन ॿ बैकबोन आहिनि कंहिं बि मुल्क जी इकनॉमी खे बहितर करण जे लाइ। जीअं ये CSSP जो इनिशिएटिव आहे रोज़गार सेंटर जो, असांजे उन रोज़गार सेंटर ते 65% जी मिसालो 60 खां 65% उते यंग गर्ल्स आहिनि, जंहिंजी एज 15 खां 29 साल जे विच में आहिनि। ऐं उन्हनि खे असां उन्हनि जे ई पसंदि जे, या उन्हनि जो मार्केट जेका लोकल डिमांड आहे, उन्हनि जे हिसाब सां असां उन्हनि खे स्किल डेवलपमेंट करायूं था, ब्यूटिशियन जा कोर्सिस करायूं था, ड्रेस मेकिंग जा, एम्ब्रॉयडरी जा, डिजिटल मार्केटिंग जा, जेको मेडिकल कोर्सिस बि असां कराया आहिनि। त अगरि जेकॾहिं उन्हनि खे बि प्रॉपर तव्हां ट्रेनिंग्स करायो, स्किल डेवलपमेंट जी ट्रेनिंग्स करायो, त इहो वुमेन एम्पावरमेंट जी असां ॻाल्हि कयूं था, वुमेन इकनॉमिक एम्पावरमेंट जी ॻाल्हि कयूं था, त बहितर कंट्रीब्यूट करे सघनि था। इवन जेकॾहिं पाण जेकॾहिं मैडम सां मिसाल ॾिनूं त सुसाइड जा केसिस वधनि था, जेंडर बेस्ड वायलेंस जा केसिस वधनि था। मुंहिंजे ख़्याल में अगरि जेकॾहिं कंहिं बि घर जूं मुआशी हालतूं बहितर हूंदियूं, समाजी हालतूं बहितर हूंदियूं, त इहे मसइला न थींदा। अगरि जेकॾहिं तव्हां जेकॾहिं हिकिड़े ॻोठ जो मिसाल वठो, त हिकिड़े ॻोठ में तव्हां 100 नौजवान न्याणियुनि खे तव्हां ड्रेस मेकिंग जा, ब्यूटिशियन जा टेक्निकल कोर्स करायो था, तव्हां उन्हनि खे मार्केट लिंक करायो था, उन्हनि जूं मुआशी हालतूं बहितर थियनि थियूं, त हुननि जो फैमिली ख़ुशहाल थिए थी, अहिड़ा का बि जेंडर बेस्ड वायलेंस जा इशू या सुसाइड जा केसिस नथा थियनि। हिन वक़्तु जेको आहे सॼो मसइलो उहो आहे फाइनेंस जो, उहो मसइलो जेको आहे रोज़गार जो, जंहिंजे करे ई सॼा मसइला थियनि था। ऐं उन जो हल करणु, उन्हनि खे जेको सही करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। शहजाद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। दीना, आपका बहुत शुक्रिया। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ज़ाहिर आहे जेको इशू आहे जंहिं ते असां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई पिए, त नौजवाननि खे तमामु घणा मसइला आहिनि, उन्हनि जा जेके हल आहिनि उहे जेतोणीक जो समाज में मुख़्तलिफ़ जेके सिविल सोसाइटी, NGOs जेके तंज़ीमूं आहिनि उहे कमु कनि थियूं, ऐं जेके सिविल सोसाइटी जा जेके नुमाइंदा आहिनि उहे मुतहरिक किरदारु अदा कनि पिया। पर उनखां अलावा जेको ख़ासि जेको रोल थिए थो उहो गवर्नमेंट जो थिए थो। गवर्नमेंट जो रोल जेको आहे उहो न हुजण जे बराबरि नज़र अचे थो। मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त गवर्नमेंट खे पंहिंजे तरजीही बुनियादनि ते पोइ भले खणी
कंहिं सिविल सोसाइटी जे इदारे सां ई मिली करे को जेको जॉइंट एक्शन खणी करे को कमु करणु घुरिजे। पर नौजवाननि खे ख़ासि तौर ते असांजी जेके नियाणियूं आहिनि उन्हनि जी तालीम उन्हनि जी स्किल जे लाइ जेको आहे वधि खां वधि जेको सोचणो पवंदो, छो जो हिन वक़्तु जहिड़ी रीति महांगाई वधी रही आहे, जहिड़ी रीति बेरोज़गारी वधी रही आहे, असांजो नौजवान जेको आहे बेरारवी जो शिकार आहे, असांजे नौजवान खे तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी असां बि इहे रिक्वेस्ट कंदासीं पंहिंजी गवर्नमेंट खां त ख़ुदा रा पंहिंजे नौजवाननि खे जेको आहे उहे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, उन्हनि खे जेको तालीमी निज़ाम आहे, जेको आला तालीम जेका उन्हनि जो हक़ु आहे उहो बहितर नमूने सां ॾिनो वञे त जीअं उहो न सिर्फ़ु तालीम पिराए पंहिंजो रोज़गार ऐं पंहिंजे बच्चनि जो ऐं पंहिंजे वालदेन जो जेको आहे जेको ख़्यालु रखी सघनि ऐं पंहिंजी ज़िंदगी सुहिणे नमूने सां गुज़ारे सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।